ऐं हाणे बुलेटिन में शामिल कंदासीं मुख़्तसिर ख़बरूं। उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ गाज़ी बारेजो जे रहवासियुनि नूहन बारेजो, मोहम्मद रहीम बारेजो, परवेज़ बारेजो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे इल्ज़ाम मढ़ियो आहे त बासर मुख़्तलिफ़ केसनि में फासण ऐं घरनि ते कब्ज़ो करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि सिंध हुकूमत जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बासर वॾेरे जे ज़ुल्मनि खां बचाए खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। उबावड़े में मलिक ऐं भया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पैसनि जी ॾेती लेतीअ जे मामले तां झेड़ो। लठियूं लॻण सबबि अली नवाज़ ऐं अब्दुल जब्बार मलिक सख़्त ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। टंडो बागो में बस स्टॉप हॾा छड़ मोरी वटे ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में शबीर लुंड ऐं शमील ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पिया, खेनि तालुका इस्पताल में दाख़िल कयो वियो। कोटलीअ में बिजलीअ जो करंट लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल नौजवान शाहिद चांडियो खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। इस्पताल इंतज़ामिया चवे थी नौजवान जो 50 सैकड़ो खां वधीक जिस्म मुतासिर थियो आहे। कंधकोट में पुलिस कार्रवाई करे इश्तिहारी ॾोहारी रसूल बख्श खोसे खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारी मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हो। टंडे हयार में रेलवे स्टेशन वेझो दुकान खे बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जा बांस जा लकड़ा सड़ी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड जो अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। दोदापुर भरिसां दाऊजानपुर शहर में ॻोठाणनि चोर अलीम खोसे खे चोरी करण दौरान सोघो करे वरितो। सख़्त मार कुट खां पोइ ॻोठाणनि चोर खे पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त ॿिया चोर फरार थियण में कामयाब थी विया। कंधकोट में घंटा घर चौक वटि शेख बिरादरीअ में झेड़ो, लतुनि मुकुनि ऐं सिरोटनि जे वसकारे सबबि ख़ैर मोहम्मद, इस्माइल, आसिफ ऐं रफ़ीक समेत 8 ॼणा ज़ख़्मी। पुलिस झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे लेटर ॾेई इलाज लाइ इस्पताल रवानो कयो। सिंध यूनिवर्सिटी में एमफिल में दाख़िलाउनि लाइ 10 अप्रैल ते रिथियल टेस्ट मुलतवी कई वई। डायरेक्टर ग्रेजुएट स्टडीज़ जो चवणु आहे त नई तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। दाख़िलाउनि लाइ ऑनलाइन दरख़्वास्तूं जमा कराइण जी तारीख़ में 16 अप्रैल ताईं वाधि कई वई। मेहर जी बिस्मिल्ला कॉलोनीअ में बिजली जे तारुनि मां शॉर्ट सर्किट सबबि मेहुनि जे वाड़े खे बाहि विकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में हिक मेह सड़ी मरी वई। कोटड़ी में शहदादपुर वाक़े में क़त्ल थियल ख़ासकेली बिरादरी जे 3 ॼणनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ राजूणे इतिहाद जाम शोरो पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन्हनि चयो त क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार ज़ाहिद उमरानी खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। उबावड़े ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी चोट चढ़ी वई। शहर मां चोरियुनि जे वारदातुनि ख़िलाफ़ शहरियुनि प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो। मेहर में पुलिस कार्रवाई करे रूपोश ॾोहारी अली नवाज़ जामरी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हुयो। ॻुझे इतला ते कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार कयो। सनवेझो ॻोठ अबड़ा जे रहवासी दीन मोहम्मद अबड़े पंहिंजे मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत मांझंद पुलिस ऐं अॻूणे सोहरे ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हुन वसवारनि खे अपील कई त विकिरो कयल प्लाट ऐं घर वापसि कराए साणसि इंसाफ़ कयो वञे। ऐं टंडो रहीम ख़ान वेझो ॻोठ शाह हसन जे रहवासियुनि रशीद बुगियो, फौजिया बुगियो ऐं ॿियनि बासरनि जे मुबैना ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन्हनि एसएसपी दादू खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे।